शादी तहां जी नज़र में कैद हूंदी, पर मां सम्झां थी त शादी ज़िंदगी आहे, इबादत आहे। शादी अज़ाब आहे, बेवकूफ़ी आहे, नादानी आहे। इहो तोखे शादी खां पोइ ख़बर पवंदी, जॾहिं मुड़ुस जा हुकुम मञा। अदी चवंदा आहिनि त मुड़ुस ज़ाल जो सरताज आहे ऐं हुन जी हर ख़्वाहिश जो ख़्यालु रखणु इबादत आहे। इहो सभु बकवास आहे। आज़ादु लाइफ जो पंहिंजो मज़ो आहे। अदी शादीअ खां पोइ इंसानु मुकमल थींदो आहे ऐं इहो मूं किताबनि में पढ़ियो आहे। ख़बर अथई इरम, अहिड़ा किताब मर्द पंहिंजे मफ़ाद लाइ लिखंदा आहिनि। अदी कुझु बि आहे, पर चवंदा आहिनि त माउ पीउ जो मान वञी साहुरनि में रखिबो आहे ऐं मां बि कोशिशि कंदसि त अम्मा जी थञ ऐं बाबा जी मुहबत मिलायां। तुंहिंजी मर्ज़ी इरम, बाक़ी जॾहिं क़ैद में दम घुटबई न, पोइ यादि ईंदई त भेण सही चयो हुयो। जेसि ताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे त तुंहिंजे मशवरे जी मूंखे का बि ज़रूरत कान्हे। चलिए एतिरनि वसाइलनि हूंदे असां एतिरा कमज़ोर छो आहियूं? हर रोज़ ॾोह वधंदो पियो वञे, इन जो कारण छा आहे? सर, ज़ाहिरी तरह ते असांखे अख़्तियार आहिनि, पर अंदरूनी तरह ते असां ते पाबंदियूं बि आहिनि जिन असांखे मजबूर कयो आहे ऐं ॾोहारियुनि खे ॾोह करण जी सघ ॾिनी वई आहे। तव्हां ते का पाबंदी न आहे। कानून तव्हांखे ईअं कोन थो चवे त तव्हां हिकु ॾोहारी सां समझोतो कयो। तव्हां ॾोहारी खे पकड़े उनखे काबू करे तव्हां को बि रस्तो अख़्तियार करे सघो था, बशर्ते कि उहो कातिल ऐं खूनी हुजे। ईअं न थिए जो तव्हांजी हिकु गोलीअ सां कंहिं ग़रीब जी हयाती हली वञे। सर, ॾोहारनि खे ख़तमु करण सां माण्हू पाण फासी थो वञे। कोर्टुनि जा चकर ऐं वरी मथां ॿियो हाज़िरियूं खाई खाई माण्हुनि जी दिलनि में इहो सुवालु थिए त क्राइम ख़तमु करण सां एतिरियूं हाज़िरियूं खाइणियूं थियूं पवनि, अहिड़ो कमु छो कजे? ऐं जंहिंजी सज़ा सॼी हयाती भोगणी थी पए। ईअं कोन थींदो जमादार। उहे ऑफिसर ॿिया हूंदा जेके पंहिंजो टकनि ते ईमान विकिणी पंहिंजे जवान सिपाहियुनि खे अकेलो छॾे ॾींदा आहिनि। आउं तव्हां सां इहो वाइदो थो कयां त हर घड़ी हर वक़्तु आउं तव्हां सां गॾु आहियां। असांजो बि तव्हां सां वाइदो आहे सर। असां बि पंहिंजो फर्ज़ निभाइण में कोताही कोन कंदासीं। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।